अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ख़बर जो स्टो जारी है। तमासा जाम नवाज़ अली में खबर से कंदालो। जाम नवाज़ अली कदीमी गोठ अल्लाह बचाओ खास करी में बरसाती पानी न निकरण खिलाफ अजाए मुज़ाहिरो करण जो भी चिता दिनो वो। असां सदाई MP एजाम मोहम्मद अली के MNA आदि शाहजहां मरी के वॉर्न दिना पर इन महिल ताईं को चूंडियल नुमाइंदो न पुगो आहे। सिंध अजरक न्यूज़ जे तालका रिपोर्टर जाम नवाज़ अली ज़ीशान बुलंदी सां ॻोठाणे ॻाल्हाईंदे चयो त असांजो ॻोठ 100 घरनि खां वधीक आबादी रखे थो ऐं हिन महिल ताईं असांजे ग़रीब मिसकिन मज़दूरनि ऐं बेपहुच ग़रीब ॻोठाणनि खां केरु पुछण बि न आयो आहे। असांजो घणो माली नुक़सानु थियो आहे। फ़सुल भी बरसाती पानी हेठि लुड़ी तबाह थी विया आहिनि। असांजो माल भी मरण लॻो आहे ऐं असांजो ॻोठ ॼण दरिया जो ॾेख ॾेई रहियो आहे। ऐं ॻोठाणनि पिणु इल्ज़ाम लॻायो वियो आहे त ज़मींदार इक़बाल मेमन पंहिंजी 400 एकड़ ॿनी खे बचाइण लाइ बरसाती पानी जो रुख असांजे ॻोठ तरफ़ करे छॾियो आहे ऐं पंहिंजो फ़सुल बचाइण लाइ असां मिसकिन ग़रीब ऐं मज़दूर जो ॻोठ ॻोल्हाए तबाह ऐं बर्बाद करे छॾियो आहे। साफ़ सां ॻाल्हाईंदे मुतासिर ॻोठ वारनि जिन में माशूक ख़ासकैली, अकरम ख़ासकैली, खमीसो ख़ासकैली, वडेर रबदिनो ख़ासकैली, जुड़ियो ख़ासकैली, लाल मोहम्मद ख़ासकैली, मुश्ताक ख़ासकैली वारनि जो चवणु हो त असांजो ॻोठ हिकु साज़िश तहत ॿोड़ायो वियो आहे। असां DC सां गॾु ऐं मुख़्तार का जाम नवाज़ अली ऐं वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह खां मुतालबो कयूं था त असांजो ॻोठ मां जल्द अज़ जल्द पानी कढायो वञे। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।